मुसलमाननि जे घर पैदा थियासीं, कलमो पढ़ूं था, अल्हम्दुलिल्लाह ईमान रब ॾिनो जी। चओ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मां शाहिदी थो ॾियां त अल्लाह खां सवा ॿियो को बि इबादत जे लाइक़ नाहे, ऐं मां शाहिदी थो ॾियां त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बानो ऐं अल्लाह जो रसूल। इहो आहे कलमो शहादत, ईमान जी गारंटी। जंहिं बि कलमो शहादत जो पढ़ियो न, हदीस पाक में अचे थो त हिकिड़ो क़यामत जे ॾियारे माण्हू ईंदो जंहिंजा 3 दफ़्तर हूंदा, जेको हिकिड़ो दफ़्तर मशरिक़ खां मग़रिब ताईं, एॾा वॾा दफ़्तर 3 हूंदसि ऐं 3 गुनाहनि सां भरियल हूंदा। पूरी जिंदगी में उन माण्हू हिकिड़ी बि नेकी न कई हूंदी, पूरा दफ़्तर गुनाहनि सां भरियल हूंदा। बस हिकिड़ो भेरो इहो कलमो जेको हींअर गॾिजी पढ़ियो, हिकिड़ो भेरो इहो कलमो पढ़ियो हूंदई, पोइ उन जे बुरनि अमलनि जा दफ़्तर 3 ताराज़ी जे हिक पुड़ में रखंदा, ऐं इहो ईमान वारो कलमा शहादत वारो इहो पाक कलमो ॿिए पुड़ में रखंदा त उहे गुनाहनि जा दफ़्तर हल्का थी वेंदा ऐं इहो कलमे वारो पुड़ ॻरो थी वेंदो। ऐं इन कलमे जे सदके बानो जन्नत जो हक़दार बणिजो जी। अचो त वरी बि गॾिजी हिकिड़ो भेरो पढ़ूं ऐं हिक ॿिए जा शाहिद थियूं। असां सभु हिक ॿिए जा शाहिद थियूं। क़यामत जे ॾियारे में इहा शाहिदी कम ईंदी त हिननि बाननि कलमे शहादत पढ़ियो हुयो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इहो मुबारक कलमो। ऐं पहिरियों कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं फरमाइनि था त जंहिं माण्हू खे मरण जे टाइम ते इहो कलमो नसीब थी वियो न, उहो जन्नती। असां बि ज़गुर हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी चयोसीं, भली पोइ चोरी करे, ज़िना करे, शराब पिए, पण भली चोरी करे, ज़िना करे, शराब पिए, छा बि करे, पर जे मरण जे वक़्त में इहो कलमो नसीब थियुसि त जन्नत जो। अल्लाह करे असां सभिनी खे इहो कलमो जेॾी महिल मरूं न त शल ज़बान ते इहो पाक कलमो हुजे, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू।